काफ़ी असांजा कॉलर दोस्तनि जो ॿियनि जो ख़्यालु हो त असेंबली न टोड़ींदो इमरान ख़ान ऐं यू टर्न वठंदो, पर मुंहिंजो इहो ख़्यालु हो ऐं मूं ओॾी महिल बि गुज़ारिश पई कई त इहो मूं वटि को इंफॉर्मेशन न आहे, पर इमरान ख़ान जी बॉडी लैंग्वेज, लफ़्ज़नि जी चूंड ऐं जी फ्रस्ट्रेशन उहो शो बि करे पई त हू वेंदो असेंबली टोड़ण जो ऐलान कंदो ऐं उहे करे छॾी ऐं 23 डिसंबर ही घणे तारीख़ अॻु में ई अची चुकी हुई त 22 या 23 डिसंबर टोड़ींदो। हाणे पर पोइ जेका हुन खां पोइ जी डेवलपमेंट, सो इहो त थी वियो। हाणे जेके दोस्त चवनि पिया त न टोड़ींदो, हाणे मूं इहो ई चयो त मूंखे फ़ोन करे ॿुधाइजो या आउं ॿुधाईंदुसि। ख़ैर, सो हिन खां पोइ जी जेका डेवलपमेंट परवेज़ इलाही साहब जो जेको इंटरव्यू आहे कल्ह को, जंहिंमें हुननि सख़्तु छो छंडिया PTI ते, इमरान ख़ान ते, त जनरल बाजवा जा रिटायर्ड जनरल बाजवा हिननि जो मौसन हो, हीअ अॼु जेको कुझु आहिनि PTI जे करे आहिनि ऐं मूंखे विहारे करे हीअ मुंहिंजी तौहीन आहे ऐं आईंदा हवा में न उॾामे PTI, आईंदा कुझु जनरल बाजवा जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे त पोइ आउं घटि न कंदुसि। इत्तेहादी इमरान ख़ान जो आहे, चए थो भली असेंबली तोड़ियो, मां गॾु चए थो अमानत जेको आहे असेंबली बि इमरान ख़ान जी आहे, गॾु बि वेठो हुअसि, गॾु बि वेठो हुउसि। पोइ बाद में वञी बाहियूं कढियूं अथसि, चए थो मूंखे जनरल बाजवा फ़ोन कयो त मूं चयो न इहा ग़लति ॻाल्हि। जी हा। हाणे सवाल इहो आहे त जॾहिं सिटिंग आर्मी चीफ जे ख़िलाफ़ु केरु ॻाल्हाईंदो हो त ज़ाहिर ISPR जवाबु ॾींदी। हाणे थोरी बारीकी ॻाल्हि जी मज़ेदार आहे त उहो पोइ असांजो फ़ौजी तर्जुमान ISPR हुनजो जवाबु ॾींदी त ख़बरदार चीफ जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो अथव, ऐं जेको ॻाल्हाइणु जेको बि रिएक्शन आहे ISPR पारां मीडिया में ईंदो, बाक़ी रिएक्शन ॿियो हूंदो। हाणे रिटायर्ड आर्मी जनरल लाइ, जेको हाणे हाणे रिटायर थियो आहे, रिटायर्ड आर्मी चीफ लाइ ISPR त नथी ॻाल्हाए सघे। चौधरी गुजरात जा जेके आहिनि चवनि था, परवेज़ इलाही चयो त मुंहिंजा अॼु बि इस्टेब्लिशमेंट सां वास्ता आहिनि, तालुक आहिनि। जी हा। त पोइ इहो कमु हाणे चौधरी परवेज़ इलाही कयो, जेको अगरि कुझु महीना पहिरीं थिए या महीनो ॾेढ पहिरीं त हीअ ISPR करे आहे। हाणे बल्कि तव्हांखे यादि हूंदो DG ISI बि DG ISPR सां गॾु पंहिंजे जनरल बाजवा जी डिफेंड करण लाइ, दिफ़ा करण लाइ प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। हाणे उहो कमु नथो थी सघे त हाणे चौधरी परवेज़ इलाही साहबु इहो कमु कयो पंहिंजे वास्तनि जे करे। हाणे कहिड़ी ख़बर त इहो ख़ुदि चौधरी परवेज़ इलाही जे ज़रिए इमरान ख़ान खे नियापो ॾिनो वियो आहे, इहो बयानु ॾियारे करे, जेको इंटरव्यू इमरान ख़ान जो ॾियारे करे त भई ही रिंगड़ बंदि कयो जनरल बाजवा जे ख़िलाफ़ु। सिधो त नथो चई सघिजे, लेकिन बहरहाल ख़ुदा ख़बर छा आहे। लेकिन इन मां इहो बि तासुरु कढी सघिजे थो त इहो मैसेज वियो आहे इमरान ख़ान खे त अॼु बि तव्हां अगरि रिटायर्ड जे ख़िलाफ़ु बि ॻाल्हाईंदो त तव्हांजो इत्तेहादी बि तव्हांखे हीअं सतसुरियूं ॿुधाए सघे थो। जी हा। सो महिरबानी कयो, असांखां पासो कयो। ऐं पोइ तव्हां ॾिसो त इमरान ख़ान को घणो रिएक्शन चौधरी ऐं PTI बि परवेज़ इलाही जे इंटरव्यू ते न ॾिनो। सिर्फ़ु इहो थियो त मोनस इलाही, चौधरी परवेज़ इलाही जो पुटु, उहो वञी इमरान ख़ान सां मिलियो ऐं हुन खां पोइ हुनखे अख़बारनि में ख़बर आहे त चौधरी मोनस इलाही इमरान ख़ान सां मुलाक़ात खां पोइ खेसि पंहिंजे पीउ जे इंटरव्यू ते एतमाद में वरितो। जी हा। त मूं सोचियो पियो त एतमाद छा हूंदो, एतमाद छा इहो हूंदो यार, हाणे थोरो जज़्बाती असांजो पीउ थोरो हाणे बुज़ुर्ग थी वियो आहे, छॾियो उन ॻाल्हियुनि खे दिलि में न कजो, ईअं हाणे थोरो बुज़ुर्गी में थींदो आहे न करे तो बाला माफ़ी ॾे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त छा एतमाद में वरितई। हू परवेज़ इलाही मीडिया जे साम्हूं इमरान ख़ान खे मौसन कुश चए पियो। जी हा। जेको पंहिंजे मौसन सां वफ़ा न करे, उहो कंहिंसां करे। एग्ज़ैक्टली। उनखे हुनजो पुटु वञी चए पियो त एतमाद में वठे पियो, त एतमाद में छा पियो वठे, पाण बि त मौसन ई त ॻाल्हि एतमाद में छा पियो वठे, त यार बुज़ुर्ग माण्हू आहे, छॾियो ॻाल्हि खे। सो गवर्नमेंट ॿिए पासे खां इहो चए थी त असीं नो कॉन्फिडेंस मूव कंदासीं ऐं असेंबली में। ॾिसो केॾी अजीबो ग़रीब सूरत हाल आहे त हिकिड़े रिटायर्ड जनरल ते असांजा सियासतदान पाण में ई जेके हिक ॿिए सां साह हिक ॿिए में ॾियनि पिया, पर हिन ॻाल्हि ते हू विढ़नि पिया। ॿिए पासे असांजी हुकुमरान जमात छा खे बचाईंदी, असेंबली बचाईंदी, स्टॉक एक्सचेंज बचाईंदी, मईशत बचाईंदी, कहिड़ी कहिड़ी शइ, यानी असेंबली बचाइण बि त हिकिड़ो पूरो कमु थी वियो न। हाणे त कमु, हाणे तव्हां ॾिसो न अॼु स्टॉक एक्सचेंज तमामु हेठि वई आहे, तमामु घणी। त डॉलर उअं ई इन करे ऑफिशियली नथो किरे छाकाणि अनऑफिशियली एतिरो किरी चुको आहे, 290 295 ताईं पहुतो आहे जो हाणे उनखे ऑफिशियली किराइण जो फ़ाइदो कोन्हे। सो
हिकिड़ी मुल्क जी मतिलबु हुकुमराननि वटि हींअर पंजाब असेंबली बचाइण जेका आहे उहा प्रायोरिटी ठही वई आहे, तरजीह पंजाब असेंबली आहे, न कि मुल्क जी मईशत आहे। सो ऐसे कैसे चलेगा। बाक़ी हाणे हीअ जेका ॻाल्हि इमरान ख़ान करे थो त हाणे इस्टेब्लिशमेंट जो इम्तिहान आहे त 3 महीननि में इलेक्शन थिए थी या नथी थिए, मुंहिंजे ख़्याल इहो इम्तिहान त इस्टेब्लिशमेंट हिन में थींदो न, पर्चे में वेहणो हूंदो आहे या पर्चे में न वेहणो हूंदो आहे। इस्टेब्लिशमेंट त ज़ाहिरी तरह इम्तिहान में वेहण लाइ मूड में न आहिनि त फेल या पास छा थींदी।